प्यारो दोस्त अमीन लगारी शहबाज अली लगारी शेरिन रखे जे भी दिलो नौशोर से रोज है दिलो दादू है एक्सपीरियंस प्यारे अमीन लगारी साहब जो हुक्म जो तो के हैदराबाद पहुंचनो हुआ डोनेट करण चाहे तो कला हाँ पंहिंजो अखियूं अते तो ॾियणु चाहियां मरण खां पोइ मुंहिंजो अखियूं कढी वञे अखियूं कढण जी ॻाल्हि पियो करे तूं फ़क़ीर हींअर त अखियूं कढण शहबाज लगारी साहब बुलंदवान असांजी असांजी तारीफ़ अखियुनि में तमामु अखियूं बिल्कुल अहिड़ी तरीक़े सां पंहिंजे अखियुनि में ॾिसण अखियूं ख़ूबसूरत जे करे माशाल्लाह इलाही माण्हू चवंदा आहिनि कुदरती अलाह जी तरफ़ां असांजे हिन विलोक पार्टी में हिकिड़े जुमिले में अमीन लगारी जो तारुफ़ करायो मोहम्मद अमीन लगारी जो तारुफ़ छा फ़कीर अमीन लगारी साहब जी महिरबानियूं जंहिं असां सां अॼु हिते विलोक पार्टी में शरीक थियो आहे हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां 1996 जे अगस्त जे महीने में मूंखे उस्ताद हुकुम तव्हांजो चिलो कटे जो जो असांजे इलाइक़े में आहे अगमपुट कब्रिस्तान पोइ जॾहिं चिले कटण में वियसि चिले कटण लाइ वियसि त कड़ोरे जॾहिं मां वेठुसि न पढ़ाई ते राति जो टाइम अकेलो हुउसि त उते साम्हूं का कारी शइ मूंखे नज़र आई हितां त वरी दवा करे वियोसि मूंखे को बि डपु कोन ॾिनो पर कारो नांग ॾिठमि ॾिसी हिन खां पोइ जेको आहे सो परेशान थी वियुसि मूं भॼण जी कोशिशि कई नानक भॼण जी कोशिशि कई आहे तव्हां न मूं भॼण जी कोशिशि कई पोइ ॿाहिरि भॼी वरी वापसि आयुसि पोइ ॾाढो खिलियसि सोचियुमि जे करे हींअर सां भॼां थो पोइ मुंहिंजे अमलियात कीअं क़ाबू थींदी हा वाक़ियो तव्हांखे ॿुधायां शहबाज़ खे इल्मु नज़ुम मूं ज़ाइजो सेखारियो 5 भेरानी खे मूं यादि करायो आख़िर में वरी पुछियोमांसि हिकिड़ी शिकिल हुनखे विसरी हुई पोइ वरी मूं 2 थपड़ो हयूं पोइ राति जो मानी कोन खाधी हुई पोइ वरी हिनखे मानी खाराए पोइ वरी हिनखे मूं यादि कराए पोइ हुनखे यादगिरी अची वई इहो थपड़नि जो कमु आहे तव्हां हिनखे हिकिड़ी थपड़ ॾिनो आहे रिकॉर्ड करे रिकॉर्डिंग असांखे मोकिले ॾियो था थपड़ हणंदा कीअं मुंहिंजे घर में थी सघे न मुंहिंजी थपड़ तमामु गरी आहे हिन जो ग़ुलाम अली शाहिद आहे उहो चवंदो आहे त थपड़ तव्हांजी तमामु गरी आहे गुलाम अली ॿुधाए हा मुंहिंजी थपड़ सम्झण खे लॻ रहा है थपड़ कैसे गुलाम अली खान साहब ॿियो तव्हांजी थपड़ जी गवाही ॾिए थो हा आबिद बि ॾींदो शहबाज़ बि ॾींदो असद बि ॾींदो आदमी तव्हांजी शहबाज़ जहिड़ी थपड़ लॻी जो वीचारे मानी न खाधी आस्ते अहिड़ो सां थपड़ में हथ मुंहिंजो गरो आहे तमामु गरो आहे तव्हांखे गुज़ारिश कजे थी तव्हां पंहिंजे हथ खे हल्को रखो न बसि लॻी थो वञे पोइ हाणे शहबाज़ जे लाइ वॾो एज़ाज़ आहे मूं अगरि थोरो ज़हनी तवाज़ुन जो ठीक कोन्हे ठीकु आहे पर सभु मूं अगरि जंहिं ॻाल्हि दिमाग़ में वेहे तव्हांजो ज़हनी तवाज़ुन सही न आहे का ॻाल्हि दिमाग़ में निकिरो वञे वैसा मरी ठीकु आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा त बाक़ी ही इरफान दाऊद साहब दिलि जो सचो देख आहे ज़ोन मां कीअं साबित थिए थो दिलि जो सुठो आहे ज़ोन जी साइड में हले न अतारब जी बि आहे तारब जी हा अतारब में एतिरी ताक़त सघ बि न हूंदी आहे पर तारब हींअर कमज़ोर पोज़ीशन में आहे कमज़ोर पोज़ीशन में पर अतारब सचो आहे माना चई सघिजे थो अकुल खां हारी आहे पर अकुल मुंहिंजो बि ईअं आहे तॾहिं मूं उस्ताद जे हथां थपड़ो कढियो तॾहिं इन मंज़िल ते सुबुह आहे मौजूदा वक़्त में ज़ाइक़ो थी वियो आहे तारब जी साइड जे हिसाब सां ईअं चई सघिजे थो अकुल खां हारी आहे या चई सघिजे थो तमामु घणो अकुलमंद आहे होशियारु आहे अकुल वारो आहे दिमाग़ बाक़ी केॾी केॾी महिल वरी विस जो मरीज़ थियो वञे हिन मुस्तक़बिल जे हवाले सां हिनजे मुस्तक़बिल में हिनखे वॾी ज़िम्मेवारी मिले थी ऐं ख़ासि तौर ते अवां जी जेका तंज़ीम आहे उन जे हवाले सां मिले थी ऐं शादी
शादी थियल आहे त पोइ हिनजी ॿी शादी मूंखे नज़र में अचे थी अंधेरे में अछो धाॻो नज़र थो अचे तो हाणे आहे मुझे हमेशा इन लाइ दुआऊं आहिनि अलाह हाणे कामयाबु आमीन, आमीन। ऐं कामयाबु थी चुका आहिनि 100%, इनमें को शक न आहे। हाणे त रिकॉर्ड ॻाल्हि आहे, हीअ रिकॉर्ड ते ॻाल्हि आहे, तव्हां रखी छॾियो, कुझु ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, महीननि जी ॻाल्हि न आहे, तव्हां कामयाबु थी चुका आहियो। असांजो विलंग पार्टी जो प्रोग्राम हिते ई ख़तमु थी वेंदो, हथ हिलाए इंशाअल्लाह अॻिते बि वरी बि मोहबतनि जी ज़िमेदारी इन सां गॾु ई अॼु जी व्लॉग पार्टी ते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थी फ़क़ीर अमीन लगारी, शहबाज लिगारी, असद लिगारी, इरफान रावज ऐं सिकंदर बोज़ार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।